पैसा। आज तो मुझी लॉटरी निकरी पई 10,000 रुपया। खुदा जंहिं महिल ॾींदो आहे न छपर फाड़े करे ॾींदो आहे। सियाणा सच चवंदा आहिनि, पैसे खे पैसो छिकींदो आहे। मां पंहिंजी कारवाई शुरू करे छॾी आहे, गिराक खे फसाए छॾियो जार में। हाणे तूं वञ पंहिंजी कारवाई शुरू कर। तू फिक्र न कर, मां अहिड़ी कारवाई कंदोमांस, याद रखंदो। ठीक है हाँ। बैरा वारो कर, गिलास पानी जो भरे आ, इन सां गॾु VIP चांहि खणी आ, तेज मिठे वारी। मां चांहि भी खणी अचां थो, पानी भी खणी अचां थो, पर माज़ा चाहियां थो तव्हां हिन टेबल ते नथा वेही सघो, तव्हां परे भाड़ा टेबल ते वेही सघो था। एड़ी छा ख़ास ॻाल्हि आहे इन टेबल में, मां छो नथो वेही सघां? सर उहा ॻाल्हि मसलो न आहे। असांजो हिकिड़ो सरदार आहे 1.5 फुटो, जेको अची डेली हिन टेबल ते अची वेंदो आहे, चांहि पींदो आहे। ठीकु आहे न, महिरबानी करे तव्हां भाड़ा टेबल ते हलिया वञो, छोकी हुनजो टाइम थी वियो आहे, हाणे अचण वारो आहे। उहो अची करे उहो वेंदो। मां बि तो जो गिराक आ, उहो बि तो जो गिराक आ, तूं मांखे इन टेबल तां छो थो उतारी? हे टेबल आहे न, हिनी टेबल ते अची वेंदा, हिनी टेबल ते भी इंसान ते वेंदा आहिनि। हिनी होटल जो वॾो गिराक 1.5 फुटियो साहब आहे, उथी बि तेरी कुर्सी था खाली कर टेबल। जेकॾहिं 1.5 फुटियो सेठ इन होटल जो सभ खां वॾो गिराक आ त मुंहिंजी सुञाण कयो। मां घटि न आहियां, मां सेठ मोगो आहियां। इन तर में सेठ मोगे खां वधीक कोई ॿियो न हूंदो। मां इन टेबल तां नथो उथां। हितां जो सेठ 1.5 फुटियो महांगो गिराक आहे, तूं उन सां मुक़ाबलो नथो करे सघी। मां बि कंहिं खां घटि न आहियां। केतिरो महांगो आहे मूंखे जल्दी ॿुधाए। सेठ 1.5 फुटे जो रेट ॿुधाए मैं त तुंहिंजे टिकण जा वार उथी बींदा। मांजी टिकण ते वार आहिनि कोन त पोइ उथदा कीअं? मां सां टोक तो करी, रेट ॿुधा तूं। साहब बहस के छॾो, और असांजे सरदार 1.5 फुटे जो टाइम थी वियो अचण जो, तव्हां जल्दी टेबल खाली कयो हितां। तूं चुप कर। जंहिं चांहि जो तूं 3 रुपया ॾेई वेंदे न, सेठ 1.5 फुटियो साहब उन हिकु चांहि जो 5,000 रुपया ॾेई वेंदो आहे। हाँ साहब, तारा खुली है ना हाणे, तू 3 रुपए चांहि जा 5,000 रुपया भरे सघंदे? 5,000 ॻाल्हि गाठे खां चढ़ी वई आहे। मां चवां थो 5,000 रुपया इन्हनि खे भरे ॾियां। हूं बि कुर्सी जे मथां 10,000 रुपया रखिया आहिनि। मां जंहिं महिल उथदुमि त इहे 10,000 रुपया खणी वठदुमि, 5,000 त मूंखे बची वेंदा। अचे भाऊ, 5,000 रुपयो खटकणो नोट वठ, मांजे लाइ दूध पती चांहि खणी आ। ठीक आहे सर, मां खयूं तो अचां। वारो कर। वाह मोगा वाह, 3 चांहि जा 5,000 रुपया भरे छॾे। मां त हैरान थी वियुसि। वाह, इनमें हैरान थियण जी वरी कई ॻाल्हि आहे? मां त रस्ते वेंदे फ़कीर खे बि 5,000 रुपया ख़ैरात में ॾेई छॾींदो आहियां। ॿी ॻाल्हि त मांजा पैसा ॾिसी करे वॾा वॾा ज़मींदार बि हैरान थी था वञनि। तूं हैरान कीअं न थींदे? मां तोखे परखे वियो आहियां, तूं सफ़ा मोगो जो मोगो ई रहंदे। तव्हां कुछ चयो वे छा? मांखे कुछ समझ न आई। न सेठ मोगा, मां त कुछ ही कोन चयोसि। साहब हे वठो चांहि, दूध पती चांहि। ठीक आहे तूं हल। खबर न अलाए छा चई इहो। ठीक है सेठ मोगा, तव्हांजो कम थी वियो ऐं मुंहिंजो कम भी थी वियो। मां हाणे हलाई थो, मोगे के संभाल। ठीक आहे, तू टेंशन न कर, वो पाणे संभलजी वेंदो। ॻाल्हि ॿुध, निंड न करे पहुंजाई, रात जो 2 बजे ते गिराक होटल ते ईंदा रहंदा आहिनि। मां वञा थो ॿियो होटल संभालां थो। ठीक आहे ठीक आहे, हाणे हीअं कर 1000 खन मां ख़र्ची बि ॾे न। ॻाल्हि ॿुध, मोगे यार मसलो हल त थी है न, अञा मसलो हल थियो न, मतां ई गड़बड़ थी है। सुभाणे तोखे 1000 रुपया ॾींदुसि। ठीक आहे सर। इन्हनि बेवकूफ़नि खे कई ख़बर, कोई ॾिसी न वठे, आराम सां इहे 10,000 रुपया मां खणी वठां। 10,000 रुपया हिते जे रखिया, काॾे गुम थी विया? मां हितां उथियो ई कोन। कुर्सी जे हेठां भी न आहिनि, टेबल जे हेठां भी न आहिनि, काॾे हलिया विया 10,000? अबोड़े, हिन बागत मूंखे चूनो हणी आहे। 5,000 हूं भी मां पंहिंजे दोस्त खां उधारा वठी हुयमि, उनखे मां छा जवाब ॾींदुमि? मोगे जी मार, खबर न चार।